अस्सलाम वालेकुम दोस्तों, वेलकम टू माय यूट्यूब चैनल। जीअं त मां पंहिंजे दोस्त उदास इमरान अली ऐं अवी मुंहिंजो यूट्यूब चैनल ॾिसी रहिया आहियो उदास इमरान अली जे नाले सां। सो जिन दोस्तनि असांजे चैनल खे सब्सक्राइब ऐं बेल लाइक न कयो त महिरबानी करे सब्सक्राइब कंदा ऐं बेल लाइक कंदा जीअं असांजो हर वीडियो अव्हां दोस्तनि ताईं पहुची सघे। दोस्तों, अॼु जो बहितरीन फ़नकार जी ॻाल्हि कंदो हलां त खैरपुर जो प्यारो आवाज़ जेको हिन वक़्तु असां खां विछड़ी वियो आहे, मगर हुन जा कलाम अॼु बि इहो अहसासु ॾियारनि था त हू असां सां गॾु आहे। दोस्तों, हुन फ़नकार जो नालो अव्हांखे ॿुधाईंदो हलां त मुख़्तियार शीदी हुयो, जेको हिन दुनिया में नाहे रहियो। तमामु ख़ूबसूरत आवाज़, भले कहिड़े शाइरी हुजे, पर जॾहिं मुख़्तियार पंहिंजे आवाज़ में ॻाईंदो हो त सभई माण्हू हुन जे एल्बम जो इंतज़ारु कंदा हुआ त नओं एल्बम जल्दी जल्दी अची वञे ऐं मुख़्तियार शीदी जो ॿुधी सघूं। मुख़्तियार शीदी नंढे हूंदे लाइ खां ई ॻाइणु शुरू कयो ऐं हुन जंहिं खोड़ सारा एल्बम कया। हुन जी शाइरी जा केतिरा एल्बम आया, जंहिंमें सेहरा, धमाल ऐं उन खां बाद हुन लुआ ॻाइणु शुरू कया, छो त हुन जो दर्द भरियो आवाज़ु हुयो, तंहिं करे हुन खे ऑफर मिली, जंहिं बाद हुन सिंधी कलाम छॾे लुआ ॻाइणु शुरू कया। दोस्तों, मरहूम मुख़्तियार शीदी असांजी सिंध जो सुठो फ़नकार हुयो ऐं हुन सिंध लाइ ॻायो। अल्लाह पाक जन्नतुल फिरदौस में आला मक़ाम अता फ़रमाए। जिन दोस्तनि असांजे वीडियो खे ॾिसण लाइ टाइम ॾिनो, सो सभिनी प्यारनि जी वॾी महिरबानी।